हाणे जेका अची रही आहे सा आहे असांजी शक्कूबाई। त ज़ोरदार तारियुनि सां वेलकम था कयूं शक्कूबाई खे। अरे कूड़ी होंदी है तू जो खानदान कूड़न जो मार का पवई बेड़ी का बुडई नांग को येस न माईअ के ताके खबर अथव अॼुकल्ह मिट्टी माइटी कराइण केॾो ॾुखियो कम थी वियो आहे। असांजे लाइ त साईं ॼण हिकिड़ो केस थी वियो आहे। हिकु मिट्टी माइटी पक्की कराए शादी कराइण माना हिकु केस सॉल्व करे छॾण। हाणे हिन शेवीअ जे पुट खे ई ॾिसोसि, पुट लॻो पियो अथसि ॼामड़ो ॼण राजपाल यादव, रंग त अथसि तए जी कारी पुठ, वार त ठोड़ मां खुसी करे ॼण ख़तम ते अची थिया अथसि। पर असांजी छोकिरी खपेसि कैटरीना कैफ वांगुरु सुहिणी। ख़ैर आयसि मानस शेवी मूं वटि रोंदी रोंदी, आई माया मुंहिंजे पुट जी शादी त कराई मांसि शादी। धंधो इहो आहे मिटी माइटी करण। छा कयूं, हर वैरायटी जा छोकिरा ऐं छोकिरियूं रखणा पवंदा आहिनि न साईं, फोटो वोटो रखणा पवंदा आहिनि। हाणे धंधो करिणो आहे त रेंज त मेंटेन करणी पवंदी न साईं। हा कराई मांसि शादी, आई साईं नची नची करे टुपी टुपी करे पंहिंजी नुंहुं वठी आई। ॿिए ॾींहुं मां बि पहुती मांसि, मां जो हेॾी महिनत कई हुन ॼामड़े जे लाइ, आई मांसि ॿिए ॾींहुं कमीशन वठण ऐं मिठाई वठण। साईं धिक्का ॾेई कढी छॾियईं मूंखे, धिक्का ॾेई कढी छॾियईं। चए थी तूं कूड़ी आहीं? हा मां चयोसि छा में कूड़ी आहियां ॿुधाए त सही। चए थी उहा छोकिरी त काणी आहे। चयोमांसि शेवी तोखे मां पहिरें ई ॾींहुं चयोमांइ न छोकिरी अहिड़ी अथई सभिनीनि खे हिकु नज़र सां ॾिसंदी अथई। चए थी अच्छा हा छॾण हिन ॻाल्हि खे, इहो ॿुधाए छोकिरी जॾहिं हले थी त हीअं मंडकी 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 थी हले। चयोमांसि ॿुध इन में बि मां कूड़ न ॻाल्हायो थी मैं, तोखे चयोमांइ छोकिरीअ जो हलण अथई लखनि जो लोॾो लोॾो ॾेई हलंदी अथई। हाणे मां कूड़ी थियसि। चए थी अच्छा हिन खे बि छॾ, इहो बि ॻाल्हि छॾ। हाणे इहो ॿुधाए छोकिरीअ खे मां कुझु बि चवांसि थी त जवाब ई नथी ॾे, कुझु ॿुधे ई नथी। चयोमांसि छो, तोखे मां चयोमांइ न छोकिरी अथई गूंगी गांइ, कुझु बि चवंदी हुयसि त रुगो खे करे खिलंदी रहंदई। हा वराए तोखे जवाब न ॾींदई। हाणे साईं तव्हां ई इंसाफ़ कयो, कूड़ी आहियां मां? केरु मूंखे चई थो सघे मां कूड़ी आहियां? सफ़ा न हिकु मिनट, हलो हा हा यस माया मिट्टी मिट्टी माइटी वारी। अच्छा छोकिरो खपेव? हा हा आहे आहे छोकिरो आहे। अरे तव्हां चिंता ई न कयो साईं, छोकिरे खे रोटीअ खां वठी चोटीअ ताईं हर कमु करणु ईंदो आहे। तव्हांजी धीअ खे रुगो अची करे ॿार ॼणा आहिनि बसि। न न साईं न न पैसा त तव्हां केतिरा बि ॾियो पर ॿार त साईं तव्हांजी धीअ खे ई ॼणणो पवंदो। हा नयो केस सॉल्व त हाणे करिणो ई पवंदो। जय झूलेलाल। ॾिसो कुंवारनि जूं त शादियूं सभु कराईंदा आहिनि, तव्हांखे असां मौक़ो था ॾियूं आहूजा साहब बि वरी शादी कराइणी अथव। हा हा बिल्कुलु हा बिल्कुलु न कराईंदो कोन कराईंदो, ॾेती लेती मिलंदी कोन मिलंदी, घणी मिलंदी छो मिलंदी, ऐं अहिड़े माण्हू खे ॾींदो केरु? न न ॾेती लेती बि मिलंदनि। मां तव्हांखे हींअर चयो न असां हर वैरायटी मेंटेन कंदा आहियूं। धंधो करिणो आहे त वैरायटी मेंटेन करणी पवंदी न साईं। लख लहे थी लोड साईं। क्या बात है। ऐं अगरि मां तव्हांखे मौक़ो थो ॾियां की आहूजा साहब लाइ का बि हीरोइन चूज़ करणी आहे त तव्हां कहिड़ी तव्हां ख़ुशि आहियो न? न तव्हांखे कहिड़ी हीरोइन वणंदी आहे? अरे मधु कन बंदि कर बाबा, कन बंदि कर। वेठी आहे वेंदा मां त मरी वियुसि यार। हुनखे ख़बर आहे केरु पसंदि, हीअ त भले करे उहो थोरी कंदसि। जी वरी क्वेश्चन कंदा। कहिड़ी हीरोइन अगरि तव्हांखे हिननि लाइ पसंदि करणी हुजे त तव्हां कहिड़ी हीरोइन पसंदि करे ईंदव? सही कमु त ॾुखियो आहे पर आहे धंधो इहो, वैरायटी मेंटेन कई आहे त ॻोल्हे त ॾींदासीं। कहिड़ी
ऐश्वर्या राय न न ऐश्वर्या राय शिकिल त ॾिसो न ऐश्वर्या राय ॻाल्हियूं था कयो कंहिंजी ऐश्वर्या राय शिकिल ॾिसो हिननि जी ॾिसूं ॾिसो न साईं हूअं त सूट त हिननि सां गॾु ललिता पवार कंदा आहिनि उहा त गुज़ारे वई तव्हांजी उहा त गुज़ारे वई आहूजा तव्हांखे नए साहब जनम में मिलंदव हिन जनम में ख़ुशि थियण जी ज़रूरत कोन अथव चलो थैंक यू सो मच थैंक यू थैंक यू